अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। लास्ट वीडियो में असां पंहिंजो मैथ जो पार्ट सोल्व कयो होसीं ऐं मैथ जे बारे में गाइडेंस ॾिनीसीं त मैथ जो पार्ट कहिड़े तरीक़े सां अची सघे थो सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट में। अॼु जेको आहे असां जनरल नॉलेज जे बारे में तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदासीं। जनरल नॉलेज में कहिड़े कहिड़े टाइप जा क्वेश्चन अची सघनि था। हाणे जेको आहे जनरल नॉलेज में असां पहिरियां ॾिसूं था इस्लामियात खे। इस्लामियात में कहिड़े टाइप जा क्वेश्चन अचनि था। क्वेश्चन आहे द होली प्रॉफिट मोहम्मद पीस बी अपॉन हिम परफॉर्म लास्ट पिलग्रिमेज in the year of 10th हिजरी। ठीक है, और उन्हें का क्वेश्चन है प्रॉफिट मोहम्मद पीस बी अपॉन हिम लिव्ड इन मदीना फॉर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में केतरा साल रहा होया? 10 साल रहा होया। और जेको ही थर्ड क्वेश्चन है प्रॉफिट मोहम्मद पीस बी अपॉन हिम हैड डॉटर्स। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के न्याणियूं हुयूं, उनके 4 न्याणियुनि जो औलाद हुयो। एंड द सेकंड क्वेश्चन है व्हाट कैंपेनियन ऑफ प्रॉफिट मोहम्मद पीस बी अपॉन हिम वाज अवॉर्डेड विद द टाइटल ऑफ द स्वॉर्डम ऑफ अल्लाह। अल्लाह जी तलवार केड़े सहाबी के लक़ब ॾिनो वियो? उहो आहे हज़रत ख़ालिद बिन वलीद। तरीक़े जा तव्हां वटि 4 ऑप्शन हूंदा हर क्वेश्चन में ऐं तव्हांखे सही ऑप्शन ते टिक करणो आहे। ॿियो ही जेको क्वेश्चन आहे निमाज़ खसौफ इज ऑफर्ड एट द टाइम ऑफ जेको ऑप्शन ए आहे लूनर एक्लिप्स, सोलर एक्लिप्स, अर्थक्वेक, हेवी रेन। त इन जो जेको सही ऑप्शन आहे उहा लूनर एक्लिप्स। लूनर एक्लिप्स चइबो आहे चंड किरण खे। केव हिरा इज द डैश माउंटेन। जेको गारे हिरा आहे उहो कहिड़े माउंटेन ते आहे? उहा आहे जबले नूर ते। हाणे जेको आहे इस्लामियात में ॿियो जेको आहे कुरान जे रिलेटेड क्वेश्चन थी सघनि था। ही मां 2 क्वेश्चंस कुरान जे रिलेटेड है। द शॉर्टेस्ट सूरा इन द होली कुरान सूरह कौसर। द लॉन्गेस्ट सूरा इन द होली कुरान इज सूरह बकरा। इन खां अलावा कुरान में जेके रिलेटेड क्वेश्चन थी सघनि था उहे ई आहिनि त कुरान में जेको आहे बिस्मिल्लाह कहिड़ी सूरत में न आहे, कहिड़ी सूरत में बिस्मिल्लाह 2 चकर आहे। त इहे तव्हां क्वेश्चन ॾिसी वठिजो। कुरान रिलेटेड जेके बि क्वेश्चन आहिनि उन खां अलावा जेको आहे केतिरनि प्रोफिट्स जे नाले सां कुरान में सूरतियूं आयूं आहिनि। त इहे इम्पोर्टेंट जेके कुरान में शयूं आहिनि उन्हनि खे ॾिसी वठिजो। उन खां अलावा जेको क्वेश्चन आहे उहो आहे अल हुदैबिया टेरिटरी वाज डिस्क्राइब बाय हज़रत अली उल मुर्तज़ा। जेका हुदैबिया टेरिटरी जो जेको मुआहिदो थियो हो उहो के लिखियो? हज़रत अली उल मुर्तज़ा लिखियो। उहो इन जे बारे में ॿियो क्वेश्चन ईअं अची सघे थो त इहो कॾहिं थियो? अहिड़े टाइप जा जेके बि ॿिया इवेंट थिया आहिनि, इस्लामिक वार्स थियूं आहिनि, उन्हनि खे पढ़ी वठिजो। तव्हां उन्हनि मां क्वेश्चन अची सघनि था। ठीकु आहे। सियासिता आर द बुक्स ऑफ सियासिता हदीस जा 6 किताब आहिनि जेके अहम किताब मञिया वेंदा आहिनि, जिन्हनि में सही बुखारी, सही मुस्लिम, इब्न माजा, इहे जेके बि आहिनि इहे 6 किताब आहिनि। उन्हनि खे तव्हां ॾिसी वठिजो, उन्हनि जा नाला तव्हां ॾिसी वठिजो कहिड़ा कहिड़ा आहिनि। हाणे जेको आहे ॿियो जनरल नॉलेज में क्वेश्चन अची सघनि था पाकिस्तान रिलेटेड। जेको आहे पाकिस्तान जे रिलेटेड क्वेश्चन घणा अची सघनि था। त उन में जीअं इहो आहे विच इज़ द सेकेंड हाईएस्ट पीक इन पाकिस्तान। सभिनी खे हाईएस्ट यादि हूंदी आहे पर सेकेंड हाईएस्ट यादि न हूंदा आहिनि। जनरल नॉलेज में हमेशह लार्जेस्ट, हाईएस्ट, शॉर्टेस्ट, स्मॉलेस्ट अहिड़ा क्वेश्चन ईंदा रहंदा आहिनि। माउंटेन्स जे बारे में ऐं तव्हांजो ओशन्स जे बारे में, तव्हांजो कॉन्टिनेंट्स जे बारे में। त तव्हां इन्हनि सभिनी खे ॾिसी वञिजो टेस्ट जे दौरान। जेके लॉन्गेस्ट, हाईएस्ट, शॉर्टेस्ट में जेके बि अची वञनि था उन्हनि खे चङी तरह ॾिसी वञिजो। जी हाणे इहा व्हाट इज़ द सेकेंड हाईएस्ट पीक इन द पाकिस्तान जी सेकेंड हाईएस्ट पीक कहिड़ी आहे? नागा पर्वत। ऐं ईअं ई जेका सभिनी खां हाईएस्ट आहे उहा कहिड़ी आहे? उहा आहे केटू। उन खां अलावा जीअं मां चयो तव्हांखे चयो त हाईएस्ट, लार्जेस्ट, शॉर्टेस्ट इन्हनि जा क्वेश्चन ईंदा रहंदा आहिनि। हाणे ही बि उन रिलेटेड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग लार्जेस्ट ओशन। ही 4 एटलांटिक ओशन, इंडियन ओशन, आर्टिक ओशन, पैसिफिक ओशन। त जेको लार्जेस्ट जेको ओशन आहे उहो कहिड़ो आहे? पैसिफिक ओशन आहे। उन खां अलावा तव्हांखे डिज़र्ट्स जे बारे में, डिज़र्ट्स जी लोकेशन पुछी सघनि था। जीअं हाणे ही क्वेश्चन आहे गोबी डिज़र्ट्स इज लोकेटेड इन सेंट्रल एशिया। उन खां अलावा जेको द सहारा डिज़र्ट इज लोकेटेड इन नॉर्थ अफ्रीका। किथे लोकेटेड न? नॉर्थ अफ्रीका। मां टाइम बचाइण जे लाइ सभु ऑप्शन नथो पढ़ां, तव्हां ही ॾिसी सघो था त अहिड़े टाइप जो क्वेश्चन अची सघे थो। ऐं हुनजो राइट आंसर जेको आहे मां सिर्फ़ु उहो राइट आंसर खे थो। विच ऑफ द फॉलोइंग मुस्लिम साइंटिस्ट इज नोन एज फादर ऑफ केमिस्ट्री। फादर ऑफ केमिस्ट्री कहिड़े मुस्लिम साइंटिस्ट खे फादर ऑफ केमिस्ट्री चयो वेंदो? उहो आहे जाबिर बिन हयान। हाणे ही जेको आहे तव्हांखे ख़बर पइजी वई केमिस्ट्री जो जाबिर बिन हयान आहे। तीअं ॿियनि फील्ड्स में ॾिसी छॾिजो त कहिड़ा कहिड़ा मुस्लिम साइंटिस्ट आहिनि ऐं उन्हनि जी कहिड़ी कहिड़ी कंट्रीब्यूशन आहे। हाणे ही जेको आहे द ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन फाउंडेड इन। तव्हां खां यूएनए जे बारे में ऑर्गेनाइजेशन जेके वॾियूं वॾियूं ऑर्गेनाइजेशन्स आहिनि उन्हनि जे बारे में पुछी सघनि था। उन्हनि जी फाउंडेशन जी डेट पुछी सघनि था, उन्हनि जा मेंबर पुछी सघनि था। हाणे जी ही आहे द ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन फाउंडेड इन कॾहिं फाउंड थी?
1969 में फाउंड थी 1969 में। उन खां अलावा जेको आहे पाकिस्तान जा हीअं जेको करंट कैबिनेट आहे तव्हां उन खे खणो पढ़ी वञो, उन मां क्वेश्चन्स ईंदा आहिनि जेके बि हीअं करंट मिनिस्ट्रीज़ में करंट आहिनि। छो जो तव्हांखे नॉलेज किथां मिलंदी, इहा तव्हांखे नॉलेज मिलंदी न्यूज़ मां। छो जो कॾहिं वेबसाइटनि ते पुराणा नाला पिया हूंदा आहिनि। त हींअर जेको जीअं आहे त स्पीकर ऑफ नेशनल असेंबली जो स्पीकर केरु आहे? असद कैसर आहे। ठीकु आहे, त मे बि के हुन वेबसाइट ते को पुराणो नालो पियो हुजे त हिन करे तव्हां गौर करे छॾियो जेको करंट नेशनल असेंबली जो स्पीकर आहे उहो आहे असद कैसर। उन खां अलावा जेको असांजी सिंध असेंबली जो स्पीकर आहे उहो कहिड़ो आहे? आगा सिराज दुरानी आहे। द स्पीकर ऑफ सिंध असेंबली इज़ आगा सिराज दुरानी। हाणे इहो तव्हां यादि कजो, जेकॾहिं नेशनल असेंबली अचे त असद कैसर करिणो आहे, जेकॾहिं सिंध असेंबली अचे आगा सिराज दुरानी करिणो आहे। ईअं ई तव्हां ॿियनि सूबनि जा जेके आहिनि स्पीकर्स मिनिस्टर्स उन्हनि जा नाला जेको आहे पढ़ी वञिजो। इहे इंपॉर्टेंट हूंदा आहिनि। इहे जेको बि करंट कैबिनेट हूंदी आहे उन्हनि जा नाला यादि रखणु इंपॉर्टेंट हूंदा आहिनि। उन्हनि मां हिकु ॿ क्वेश्चन अची वेंदो आहे कॾहिं टेस्ट में। ठीकु आहे, ॿियो पाकिस्तान रिलेटेड पाकिस्तान जे जेको आहे पास्ट इवेंट्स जे बारे में पुछियो वेंदो। जीअं हीअ आहे पाकिस्तान टेस्टेड न्यूक्लियर वेपन। पाकिस्तान पंहिंजे न्यूक्लियर वेपन जी टेस्टिंग कॾहिं कई? उहा कई 1998 में। उन खां अलावा तव्हां खां जेको आहे एब्रीवेशन्स पुछी सघनि था। त जेके वॾियूं वॾियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जिन्हनि जा शॉर्ट फॉर्म्स में नाला वेंदा आहिनि एब्रीवेशन में। हाणे जीअं हीअ लिखियलु आहे CPEC स्टैंड फॉर CPEC, हिन खे चइबो आहे शॉर्ट फॉर्म ऑफ CPEC। जेको आहे शॉर्ट फॉर्म छा जो आहे? चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर। इहो वरी बि आहे चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर। ठीकु आहे, उन खां अलावा तव्हां खां जेको आहे बॉर्डर्स लाइन्स जे बारे में पुछियो वेंदो। बॉर्डर लाइन्स में जीअं हाणे हीअ जेको आहे अफ़गानिस्तान ऐं जेको पाकिस्तान खे जी जेका बॉर्डर लाइन आहे उनखे दुरिंद लाइन। दुरिंद लाइन इज़ लोकेटेड बिटवीन अफ़गानिस्तान एंड पाकिस्तान। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे विच में जेका लाइन आहे उनखे छा चयो वेंदो आहे? दुरिंद लाइन। ठीकु आहे, हाणे हीअ क्वेश्चन आहे पाकिस्तान जो। पाकिस्तान शेयर इज़ बॉर्डर विथ ॿियनि हिन में जेको ऑप्शन सही आहे उहो करेक्ट ऑप्शन आहे ईरान। हाणे तव्हांखे इहो बि ॾिसी छॾिणो आहे त पाकिस्तान कहिड़नि मुल्कनि सां पंहिंजा बॉर्डर शेयर थो करे। जीअं हिन में तुर्की सां नथो करे, इराक सां नथो करे, पर कंहिंसां करे थो? ईरान सां करे थो। त इन में सही ऑप्शन कहिड़ो आहे? ईरान। हाणे ॿियो तव्हांखे जेका इंपॉर्टेंट जनरल नॉलेज में क्वेश्चन ईंदा उहे कंट्रीज़ या कैपिटल सिटी ईंदा। जेका कैपिटल जीअं द कैपिटल ऑफ इंडोनेशिया इज़ जकार्ता। जेको आहे इंडोनेशिया जो कैपिटल छा आहे? हीअ जेको ऑप्शन डी आहे इहो करेक्ट आहे। हाणे जेको आहे ॿियो जेको अहिड़ो क्वेश्चन थी सघे थो द कैपिटल सिटी ऑफ अज़रबैजान। अज़रबैजान जो कैपिटल सिटी कहिड़ो आहे? बाकू आहे। एंड द थर्ड द कैपिटल सिटी ऑफ तुर्की इज़ अंकारा। ठीकु आहे, उन खां अलावा तव्हांखे कैपिटल सिटीज़ खां अलावा करंसीज़ जे बारे में पुछियो वेंदो। जेका आहे करंसीज़ द नेम ऑफ मलाइशियन करंसी इज़ रिंगेट। जेको मलाइशियन करंसी जो जेको नेम आहे उहो छा आहे? रिंगेट आहे। ईअं दिनार कंहिंजो आहे, दरम कंहिंजो आहे, रियाल कंहिंजो आहे, इहो बि तव्हां ॾिसी छॾिजो। ठीकु आहे, त करंसी ऑफ बांग्लादेश। बांग्लादेश जी करंसी कहिड़ी आहे? टका। हिन जो ऑप्शन सी सही आहे, टका। करंसी टका जेको आहे उहा कहिड़े मुल्क जी आहे? उहा आहे बांग्लादेश जी। उन खां अलावा जेके मेन ऑर्गेनाइज़ेशन उन्हनि जी मां तव्हांखे ॿुधायो त फाउंडेशन डेट जे बारे में पुछी सघनि था। ऐं जेके पास्ट में अहिड़ा मशहूरु इवेंट्स थिया आहिनि उन्हनि जे बारे में पुछी सघनि था। हाणे हिते आहे यूनाइटेड नेशंस वाज एस्टेब्लिश्ड इन 1945। हुन जो आंसर जेको सही आंसर कहिड़ो आहे? 1945 आहे। ऐं उन खां अलावा तव्हां खां गेमिंग जे बारे में पुछी सघनि था। हींअर वर्ल्ड कप हले थो, उहो करंट टॉपिक आहे। ठीकु आहे, उन खां अलावा जेको आहे वर्ल्ड कप जे पोयनि वर्ल्ड कप जे बारे में पुछी सघनि था। लास्ट वर्ल्ड कप किथे थियो या कहिड़ी टीम खटियो। ईअं जीअं हिन में ही क्वेश्चन आहे द 1992 ओलंपिक पर हेल्ड इन। जेको 1992 जो ओलंपिक किथे थियो उहो थियो बार्सिलोना में। हिन जो ऑप्शन डी आंसर सही आहे। ही हुया कुछ क्वेश्चन जनरल नॉलेज जे MCQs बाबत। हाणे जेको आहे तव्हांखे सजेशन आहे त अगरि जेकॾहिं तव्हां बुक मां तयारी करणु चाहियो था त ही ॿ बुक बेस्ट आहिनि। हिननि मां को बि हिकिड़ो तव्हां वठी अचो ऐं उन मां एंट्री टेस्ट जी तयारी कयो। हु इज़ हू, व्हाट इज़ व्हाट, या ही जेको कॉम्प्रिहेंसिव जनरल नॉलेज आहे कारवान जो, इहे ॿई मीन्स बुक सुठा आहिनि एंट्री टेस्ट जी तयारी जे लाइ। हिकिड़ो ही हु इज़ हू, व्हाट इज़ व्हाट। ऐं उहे जेके स्टूडेंट जिन्हनि खे बुक पढ़णु ॾुखियो लॻंदो आहे उन्हनि जे लाइ मां तव्हांखे वेबसाइट सजेस्ट कंदुसि। मां तव्हांखे ॾेखारे थो छॾियां उहो वेबसाइट। तव्हां उन वेबसाइट जे थ्रू बि पंहिंजे जनरल नॉलेज जे MCQs जी हिननि जी तयारी करे सघो था। वेबसाइट जे लाइ असां हलूं था गूगल क्रोम जी तरफ़। ठीकु आहे, ही वेबसाइट आहे पाक MCQs। जेका ही वेबसाइट आहे पाक MCQs, तव्हां सिंपली छा कंदा
क्रोम ते अची ऐं पाक MCQs लिखंदा तव्हांखे हिन वेबसाइट में जेको आहे सो हर तरह जो मटीरियल मिली वेंदो। हीअ ॾिसो जनरल नॉलेज जा MCQs, करंट अफेयर्स जा MCQs, पाकिस्तान स्टडी, इस्लामिक स्टडी रिलेटेड। हीअ ॾिसो डिफरेंट फील्ड आहिनि एंड हीअ जनरल नॉलेज ते असां क्लिक था कयूं। हीअ ॾिसो जनरल नॉलेज जा क्वेश्चन, इहे जनरल नॉलेज जो पोर्शन आहे। उन खां पोइ हीअ करंट अफेयर्स जो पोर्शन आहे। करंट अफेयर्स पाकिस्तान करंट अफेयर्स हिन में अलॻि आहे, वर्ल्ड करंट अफेयर्स अलॻि आहे। वरी हीअ ॾिसो पाकिस्तान स्टडी सां रिलेटेड हिन में MCQs आहिनि। ॾिसो हू वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल असेंबली ऑफ द पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशनल असेंबली जो जेको पहिरियों प्रेसिडेंट केरु हुयो, क़ाइदे आज़म। ईअं तव्हांखे हिते सभु कुझु तव्हांखे सभु मिली वेंदा। एवरीडे साइंस आहे, अदर ॿियूं काफ़ी कहिड़े इंग्लिश आहे, मैथ आहे, कंप्यूटर आहे, फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, उर्दू आहे। उमेद आहे त हिन वीडियो जे ज़रिए मूंखे काफ़ी हेल्प मिली हूंदी। असांजे लाइ इहा मोटिवेशन आहे त तव्हां असांजे चैनल खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं अहिड़ियूं वीडियोज़ तव्हां ताईं पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।